नाज़नवा खे ॿुधाईंदा हलूं त मीरपुर बठोरो लॻ 20 एकड़नि जी एराज़ी ते बदल तारीख़ी बगोशेर जे दड़े जी हुकूमत सार संभाल न लधी आहे। हुकूमत जी बेध्यानी सबब दड़े जा क़दीमी आसार मीरास ॾियण लॻा आहिनि। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे इंतज़ार खट्टी। बगोशेर एक क़दीमी दड़ो आहे जेको मीरपुर बठोरे शहर खां 3 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते तक़रीबन 20 एकड़नि जी एराज़ी ते मुश्तमिल आहे। हीउ दड़ो दे खॾी ॾनी में आहे। हूअं त हीउ दड़ो 50 खां 60 एकड़नि ते हो, पर हिते जे माण्हुनि काफ़ी खोटाई करे ज़मीनूं आबाद करे छॾियूं आहिनि। चवनि था दड़े सां लॻ सिंधू दरिया वहंदो हो, जंहिंजी कंधीअ ते हीउ शहर आबाद हो। हिते हिकु दरगाह जा आसार पिणु मौजूदु आहिनि, जेका बगेशेर जी दरगाह चवनि था। हिते बुज़ुर्ग हज़रत शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे चिलो कढियो हो, उहे आसार अञा पिणु उते मौजूदु आहिनि, जेका हाणे फ़क़त तुरबत आहे जंहिं ते ॻोठ वारा ॾिया ॿारे चादर चाढ़नि था। चयो थो वञे त हिते बादू फ़क़ीर जी तुरबत मौजूदु आहे, जेको शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो ख़लीफ़ो चयो वञे थो। इहो बगोशेर नालो आहे कंहिं बुज़ुर्ग जो, जंहिंजी मज़ार आहे हिते, क़बर आहे। पोइ इहो वॾो क़ब्रिस्तान बणिजी वियो, पर इन मुतलिक़ काफ़ी पुछागाछ कई अथऊं, पर कंहिं तारीख़ में उनजो को तस्करो कोन थो मिले। बगोशेर बठोरे जे उभरंदे पासे दे डंडी में आहे ऐं हीउ हिन वक़्तु वॾो दड़ो आहे ऐं हिन में मुख़्तलिफ़ टाइमनि ते हिन मां बरसात जे टाइम ते तमामु घणो सामान मिले थो, जंहिंमें काशी जो सामान आहे। हीउ हिकु असांजो गुम थियल शहर आहे। इन जे पासे में दरिया वहंदो हो। हीउ दरियाई वहिकिरो हो, जंहिंमें माण्हू अची हिते बंदरु हूंदो हो ऐं जॾहिं ॿेड़ियूं हिते ईंदियूं वेंदियूं हुयूं, उन ज़माने में हिते वॾो बंदरु हूंदो हो। जीअं त हीउ दड़ो आहे बगेशेर जे नाले सां, ऐं ॾनी खॾी में इहो हिकिड़ो पुराणो दड़ो आहे। हिते कंहिं दौर में उनखे या त क़िबले मसीह चइजे या पोइ ईसवी सन जे हिसाब सां उन में चइजे त उन टाइम ते आबाद हो, जॾहिं हितां दरिया वहंदो हो। ऐं अॼु ॾींहं ताईं बि शहर मां इहो जेको वेंदो हो, जंहिंखे अली बंदर सॾियो थो वञे, मीरपुर बठोरे जो हिकिड़ो तारीख़ी दड़ो आहे। हीअ दरगाह जो सॼो अहातो आहे साईं मोहम्मद जुमन शाह उर्फ़ बगो पीर बि सॼो वञे थो नाले सां। तमामु हिकिड़ो क़दीमी आहे, हिते पुराणो बठोरो बि हुयो, पुराणो दरिया बि हुयो ऐं तमामु क़दीमी शहर आहे। ऐं इन हवाले सां असां सिंध हुकूमत सिंध खाते औक़ाफ़ खाते खां बि मुतालबो करियूं था त हिन खे यानी औक़ाफ़ खाते में ॾिनो वञे। ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हुकूमत सिंध ऐं सक़ाफ़त खातो सिंध में पियल अहिड़नि क़दीमी दड़नि जी सार संभाल करे त जीअं सिंध में पियल अहिड़ियूं क़दीमी जायूं कब्ज़ाखोरनि खां बची सघनि। कैमरा टीम सां गॾु इंतज़ार खट्टी, आवाज़ न्यूज़, मीरपुर बठोरो।